का शऊर है या आर्ट है हिकु ॾींहं मां भरंदी आहे। तो जॾहिं बि का हक़नि जी तहरीक हुजे या के मामला हुजनि उते ई आस्ते आस्ते तहरीकूं जनम वठंदियूं आहिनि। केनालनि वारो मसइलो हो तव्हांजे अॻियां मिसाल आहे त जॾहिं क़ौम सॼी उथी बीठी त हुकूमत खे गोॾा खोड़ना पिया ऐं उन्हनि खे क़ौम जी ॻाल्हि रखणी पई। अफ़सोस इहो आहे त हिते हर 6 महीने साल में को अहिड़ो इशू उथारियो वञे थो जंहिंसां जॾहिं माण्हू उथी रोडनि ते निकिरनि था त वरी नक जी ॾाढाई सबबु इहे गवर्नमेंट इहे हुकुमरान इन फ़ैसिले खे वापसि वठनि था। राति असांजे वज़ीर आज़म साहिबु हिकिड़ो ड्रामो कयो 80 रुपया पेट्रोल ते घटि करे चई त आवाम खे रिलीफ थो ॾियां। बाबा ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क जो कारोबार जेको घणे में घणो आहे उहो डीज़ल ते हले थो। जेको हारी तबिको आहे उन जो सॼो दारो मदार डीज़ल जे मथां आहे। जेका वॾी ट्रांसपोर्ट हले थी हिकिड़ो माण्हू नंगर पार्कर खां मिठी ईंदो मोटरसाइकिल ते कोन ईंदो, बस ते ईंदो न, उहा बस डीज़ल ते हले थी। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जिन मुल्क जेके मुल्क जंगी सूरत हाल मां गुज़री रहिया आहिनि, जेके जंग जी ज़द में आहिनि, उन्हनि मुल्कनि ईरान जो मिसाल वठो, उते कंहिं बि हिकु शइ ते को रेट न आहे वधियो, का महांगाई न आहे थी, को तेल जो अघु न आहे वधियो। असां वटि अहिड़ी जंग जहिड़ी का सूरत हाल न आहे। हा जेकॾहिं अलाह माफ़ करे जेकॾहिं मुल्क ते का जंग जहिड़ी सूरत हाल हुजे हा असां आवाम सभु पंहिंजे मुल्क सां गॾु बीठल हुजूं हा त बाबा ठीकु आहे, हिननि फ़ैसिलो कयो आहे, असां पेट ते पथर रखूं था। पर हिकिड़ो ड्रामो करे तेल जी जेका माफ़िया आहे उनखे फ़ाइदो पहुचाइण लाइ करे हेॾो वॾो आवाम जे मथां पेट्रोल पंप राति जे पेट विच में ओचितो किरायो वियो आहे। तव्हां पाण ॿुधायो पाकिस्तान में रहंदड़ जेकी आवाम आहे क़ौम आहे उन जो वधि खां वधि जेको रेशो आहे उहो गुरबत जो आहे। उहे माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि था। उन्हनि माण्हुनि जो कीअं जियापो थींदो, उहो कीअं जी सघंदा, पंहिंजे ॿारनि खे कीअं पढ़ाए सघंदा, खाधो पीतो कीअं करे। हींअर बि असां वटि पाण थरपारकर जा माण्हू आहियूं, पाण वटि कई फ्री माण्हू अहिड़ा आहिनि जेके हिकिड़े वेले ते गुज़ारो कनि था। उहे माण्हू कीअं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघंदा। हिते खाना जंगी जी सूरत हाल पैदा थी वेंदी, मुल्क में हिकिड़ी अनारकी पैदा थी वेंदी जंहिं ते आउं सम्झां थो गवर्नमेंट खे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। ऐं अलाह न करे अहिड़ी का सूरत हाल पैदा थिए, उन खां अॻु में हुकुमरान खे घुरिजे तूं पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठनि। ॿी सूरत में तव्हां ॾिठो आहे त माण्हू रोडनि ते अची विया आहिनि, एहतिजाज शुरू थी विया आहिनि ऐं उन खां पहिरीं जो मुल्क जूं हालतूं ख़राबी तरफ़ वञनि। बहितर आहे त गवर्नमेंट पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठे ऐं आवाम खे रिलीफ ॾिए।